तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त सिंध हाई कोर्ट मास्तरी जे उमेदवारनि जे दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया PST ऐं GST जे भर्तियुनि लाइ सुवालनामे में ग़लति सुवालनि जे जांच लाइ जांच कमेटी जोड़ण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। तफ़सील मूजिबि सिंध हाई कोर्ट IBS सखर पारां PST ऐं GST उस्तादनि जे भर्तियुनि लाइ वरितल टेस्ट दौरान सुवालनामे में ग़लतियूं ऐं कोरस खां ॿाहिरि ॾिनल सुवालनि जे जांच लाइ जांच कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जस्टिस सलाहुद्दीन चयो आहे त जेके सुवाल ग़लति आहिनि उन्हनि जूं ग्रेस मार्कूं उमेदवारनि खे ॾिनियूं वञनि। उन सां गॾोगॾु हार्ड एरिया ॼाणायल इलाइक़नि जी बि जांच कई वेंदी। उन लाइ बि जांच कमेटी क़ाइमु कई वई आहे जेका 1 महीने जे अंदरि रिपोर्ट ठाहे कोर्ट में पेश कंदी। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि जो मौक़ुफ़ आहे त 2018 वांगुरु सभिनी उमेदवारनि खे 50 मार्कुनि ते पास कयो वञे, जॾहिं त IBS सखर पारां ॾिनल सुवालनामे में 15 खां वधीक ग़लतियूं आहिनि। कोर्ट वकीलनि जा दलील ॿुधंदे अहिड़ो फ़ैसिलो जारी कयो आहे।